तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाजुए कातिल में है। दोस्तों, साईं जीएम साहिब जी वफ़ात खां पोइ बशीर खान कुरैशी हो जंहिं क़ौमी तहरीक खे हिकु अवामी रूप ॾिनो ऐं उहो अवामी रूप बशीर खान कुरैशी ॻोठनि वस्तनि खां फिराईंदो फिराईंदो उन जॻह ताईं पहुचाए वियो जेके असां कराची चवंदा आहियूं, जेका सिंध जी शहर अॻु आहे, जिथे सिंधियुनि जो रहण जंजाल हो, जिथे सिंधी दाख़िल कोन थी सघंदा हुआ। बशीर खान कुरैशी उते मिलियन मार्च करे रियासत खे ॾेखारे छॾियो त हीअ सिंध तुंहिंजी न आहे, मगर हीअ सिंध हितां सिंधी अवाम जी आहे, हीअ सिंध सिंधी माण्हुनि जी आहे। मगर इहो ताव रियासत खे बर्दाश्त न थियो, इहो मिलियन मार्च रियासत खे बर्दाश्त न थियो। 7 नवंबर वारो मिलियन मार्च में पहिरियों लाइटूं बंदि करे हिन रियासत ॿुधाए छॾियो त इहा शइ असांखे बर्दाश्त जोगी कान्हे का। ऐं मगर जॾहिं हीअ मिलियन मार्च कयो वियो त बशीर खान खे चयो थो वञे, बशीर खान खे मारियो वियो। बशीर खान जी जेकॾहिं अल्ट्रासाउंड, बशीर खान जी जेकॾहिं पोस्टमार्टम रिपोर्ट कराइणी आहे त उहा बशीर खान जी पोस्टमार्टम रिपोर्ट अक़वाम मुत्तहिदा जे इदारनि खां कराई वञे। बाक़ी पाकिस्तान जी रियासत जे कंहिं बि इदारे ते असांखे को एतबार कोन्हे को जो हू का शफ़ाफ़ जांच करे। असां बशीर खान जी जिदोजहद खे लेबर पार्टी जे प्लेटफॉर्म तां सुर्ख सलाम पेश कयूं था ऐं असां उमेद था कयूं त क़ौमी तहरीक पंहिंजे मक़सदनि में अॻिभरो थींदी।